का झिरमिर जुगनू बजी, का टिम तारे जी, घनघोर ढका जो घेरो आ, कहजे त सहारे बीगासी, कहलाए तकीफ़ो कंधीअ ते, ॿी ॿेड़ी काब न अचणी आ, जे तूं बि अची वियो फणजारा, तोखे बि उगारे बीगासी, छो घबराई तो कोट ॾिसी, ही ऊंची ऊंची ओट ॾिसी, ज़िंदान उॾारे बीगासी, ज़ंजीर बिखारे बीगासी, आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरदासी साथी, का आग लॻाए बीगासी, को ॿारण ॿारे बीगासी, दरिया अंदर जा दहशत हिक ॾींहुं क़यामत थी वेंदी, तूं मां त रुॻो हिन सिंधुअ ते का लहर उभारे बीगासी। ऐ सिंधु, ऐ दरिया, ऐ मुंहिंजी अलबेली नदी, ऐ मुंहिंजा दिल पसीर ऐं दिल रुबा दरिया, तूं जेको हिमालय मां निकिरी थो ऐं हलंदो 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 कैलाश पर्वत वटि टुॿी हणी, तिब्बत जे जबलनि खे छुहंदो, हेठि लहंदो, वरी कश्मीर खां घुत हणी, नागा पर्वत जे पहाड़नि खे छुहंदो, चश्मनि ऐं आबशारनि खे पंहिंजी झोलीअ में भरींदो, पाकिस्तान लाइ जॾहिं वधी थो ऐं सिंध लाइ वधी थो, तॾहिं तूं 3200 किलोमीटर जो पंधु करींदो, ऐं सिंधु दरिया तूं 3200 किलोमीटर पंधु करींदो, तूं 11,50,000 स्क्वायर किलोमीटर जी ज़मीनुनि खे सैराब कंदो, पोइ तूं मुंहिंजे आख़िरी भाग, पंहिंजे आख़िरी सहारे, पंहिंजी आख़िरी झोलीअ सिंधुअ में अची थो ऐं उतां वञी संद सां छोड़ करी थो। ऐ सिंध, ऐ दरिया, तूं असांजे 6000 साला क़दीम तहज़ीब जो मर्कज़ आहीं। ऐ सिंधु दरिया, तुंहिंजो ज़िक्र अॼु खां साढा 3000 साल अॻु 1500 क़ब्ल मसीह में ऋग्वेदन में थियो हो। ऋग्वेदन जे मुक़द्दस किताबनि में तुंहिंजो 176 दफ़ा ज़िक्र आहे। ऐं सिंधु दरिया 176 दफ़ा ऋग्वेदन में तुंहिंजो ज़िक्र आहे। ही सॼो जेको बर सग़ीर आहे, इन जो नालो सिंध जे पोयां पियो आहे। इन खे हिंद हिन करे चयो वियो जो ईरानी से जो लफ़्ज़ उचारे कोन सघंदा हुआ, उन्हनि सीन जे लफ़्ज़ खे हे करे उचारियो ऐं हिन खे हिंद खे सिंध चयो। ऐं उहा सिंध आहे जेका हिंद बणी वई। ही सॼो बर सग़ीर सिंध हो, ही सॼी तहज़ीब सिंध आहे, ही सॼो मोहनजोदड़ो सिंध आहे, ही सॼी इंडस सिविलाइजेशन सिंध आहे। ऐं सिंधु दरिया, ऐं मुंहिंजा सिंधु दरिया जेका नील नदी आहे उन खां तूं बीणो आहीं, जेका दजला ऐं फरात आहे उन खां तूं टीणो आहीं। दजला ऐं फरात खे मिलाए छॾियो तॾहिं बि सिंधु उन खां टीणो आहे। ऐं सिंधु दरिया, तूं असांजी शहरत आहीं, तूं असांजी दिलि आहीं, असांजो दिमाग़ आहीं, असांजो रूह आहीं। असांजे लाइ दुनिया जे समूरनि शयुनि खां, असांजे लाइ दुनिया जे समूरनि नफ़्सनि खां, असां लाइ दुनिया जे समूरनि इनामनि खां, असां लाइ दुनिया जे समूरनि निगराननि खां मुक़द्दस ऐं दरिया तूं आहीं ऐं सिंध तूं आहीं। सिंध असां लाइ मुक़द्दस तरीन शइ आहे। पोइ जीअं दुनिया जे हर चङी शइ जे पोयां कुझु ग़द्दार ऐं कुझु दुश्मन हूंदा आहिनि। हिन सिंध में जॾहिं अलाउद्दीन खिलजी हमलो कयो त दोबे सूमरे मुक़ाबिलो कयो, पर के चढ़े सर हुआ जेके खिलजी सां मिलजी विया हुआ। हर दौर में टीपू सुल्ताननि
ऐसरात जे दौरान के सफर में उनका वजीर जाम सादिक उनका वजीर मीर जाफर होता है हर दौर में जड़े मोहम्मद तगलक फैरोज शाह तगलक सुनते हम लोग पे हो तो ना जाम बाबी लोगड़े हो पर ओडी मालक जाम फैरोज के रूप में के हगार हा के तगलक हम सब अच्छी सुनते हमले आवल क्या हा संत की तारीख है ये सूरमन की तारीख है ये हीरो की तारीख है ओते उनके सफर में खदारत बना चाहिए ऐसे दो दरिया ये अब तो जे सफर में वो खदारन जे के तो के बंद बधन चाहिए था जे के तुझे पानी के रोकन चाहिए था जे के सिंधन के उन्या भूख में तड़पाए मार चाहिए था पर संजो दरिया तू बुद्धि चले तू गवाह रह गई ते अलाउद्दीन खिलजी के शिकस्त आई जे तगला तुम के सिंधन पर ये चूतन देगा चमारे करो ये है दौर से खदारन जो भी हो जाती को असा के सॼे पाकिस्तान जा माण्हू अज़ीज़ आहिनि असा के पंजाब जा हारी केपी के जा हारी बलूचिस्तान जा हारी असा के सब अज़ीज़ आहिनि चौलिस्तान के हारन ला तभी केला कोन था ठायो तभी चौलिस्तान के मजदूरन ला केला कोन था ठायो तभी पंहिंजे रिटायर्ड ऑफिसरन एमएलए वजीरन ए पंहिंजे हुकुमरानन लाइ छह कैनाल का कढो ए उहे छह कैनाल ₹1.25 खरब रुपयनि के खर्च सां 200 किलोमीटर डिघो कैनाल ठाहियो था ऐं तव्हांखे अछड़ो थर नज़र नथो अचे तव्हांखे सांगड़ नज़र नथो अचे तव्हांखे खैरपुर नज़र नथो अचे तव्हांखे जोरी ऐं दादू ऐं तव्हांखे कोहिस्तान जा उन्यारा माण्हू नज़र नथा अचनि उहे खिपरे जा माण्हू उहे अछड़े थर जा माण्हू उहे सांगड़ ऐं खैरपुर जे सहरान जा माण्हू उहे नगर पार कर इस्लामकोट ऐं टीपले ऐं छाछरे जे आसपास जा उन में तड़पदड़ माण्हू जिते ढोर उबरा थी पटन ते उन्हनि जा लाश पिया हूंदा आहिनि जिते माण्हू जिते असांजूं नियाणियूं मेलनि जा मेल घड़ा ऐं मट मथे ते रखी पाणीअ जूं ॿ बूंदूं भरण ईंदियूं आहिनि उन्हनि जी दुख उन्हनि जी तकलीफ़ उन्हनि सां तव्हांजो को तालुक कोन्हे तव्हांखे चोलिस्तान जो पेट में सूर थियो आहे छाकाणि त उते तव्हांजे नुमाइंदनि जूं ज़मीनूं आहिनि ऐं आसिफ अली खान ज़रदारी तूं ऐवान सदर में वेठो आहीं तू चली तो आसिफ अली ज़रदारी साहब आप कहते हैं कि मैं सिंध के मैंडेट से आया हूँ बिलावल भुट्टो साहब कहते हैं मैं सिंध के मैंडेट से आया हूँ मुझे सिंध के लोगों ने चुना है अगर बिलफर्ज अगर आप सपोज धांधली से नहीं आए सपोज आप जेन्युइनली जीत के आए तो जहां से आप जेन्युइनली बकौल आपके जीते हैं उन वहां के लोगों के साथ ये हशर करना चाहिए वहां के लोगों की नौकरियां पब्लिक सर्विस कमीशन के एवज बेचकर उनकी रोजगार बेचकर उन मुलाजमों की इंतजार में बैठे हुए लोगों की एज रिलैक्सेशन खत्म करके उम्र की हद घटाकर उनके एमडीकेट के पेपर आउट करके उनके रोजगार को तबाह करके उनके फसलों को तबाह करके उनका पानी रोककर उनके कैनालों को तबाह करके उनकी जमीनों को बंजर बना के ये मैंडेट का एहसान लौटा रहे हैं आपकी इर्सा को ये इख्तियार किसने दिया आपके इख्तियार आला में बैठे हुए उन गुजरात और सेक्रेटरीज को ये इख्तियार किसने दिया कि वो रोकते हुए सीसीआई को वो रोकते हुए पार्लियामेंट और सिंध के लोगों को वो सिंध के खिलाफ फैसले दे दे तव्हांखे इख्तियार ॾिनो के आए कभी छोटा के हुई है मुझे कल रस्तन ते माण्हू ॾिठा जेके माण्हू गाड़ियुनि में भरिया जलसे जा वठी विया मूं सोचो त ही जेके माण्हू 1000 ते 2000 ते बेरंगी जी थेली ते के लोग के आसरे ते उनके सफे उनके गाड़ी में विहारे उनके जलसन में ताड़ी बजाना वसिकावन उन्हनि माण्हुनि क्या मुखातिब आया वो हिते कोन्हनि पर डाले जी जेके उनके ॾिसनि तव्हांजी सिंध विकिजे पई ऐं कंहिं अधु किलो बिरयानी ते टिफा ॾींदा वञो पिया तव्हां 2000 ते ए मायूं ए भेणूं ऐं भाउरो 2000 ते नोट ते तव्हांजो वतन तो विकामे तव्हांजी सिंध पई विकामे ऐं 2000 खीसे में वठी गाड़ीअ में सटजी टिपा ॾेई बिरयानी खाईंदे ऐं सरकारी ऑफिसर हो ऐं पुलिस जा ऑफिसर हो ऐं डीसीओ ऐं मुख्तार गारो ऐं तपेदारो तव्हांजी सिंध जे पाणीअ ते निड़ीअ ते धत पई अचे ऐं तव्हां ॿ टे हज़ार न अरे भा एॾो गैरत माण्हू को गैरतमंद माण्हू थी नथो सघे तसवुर नथो करे सघे तो बाज़ार में वेठल माण्हू एॾो गैरत न हूंदो त 2000 ते पाणीअ जो सौदो करे छॾे सिंध वासियों
ये इम्तिहान जो भरिवन संतवासियों, ये इम्तिहान जो भरिवन संतवासियों, ये डिफाइन मोमेंटन, ये तारीखी भरिवन करें तमाके निर्वाह की फैसलों करो पौधो, तमाके बुधानों पौधो नहले इकरार के कि जेकर इससे के पानी जो सौदों के था, तो तमाशा लोगों नाल जो मुकाबले कौन थी दो, ये जगह 700 किलोमीटर संध आए, कराची कामची का तो कोच का शोर है कोच के ताई, जेकर संध में दरिया के रोकने की कोशिश करो, असाकी अमर सुसु दरिया के रोकी लो, तक कराची का कोच की एक कशमोर ताई, हर 5 किलोमीटर के मुकाबले थी दो, रास्ता रुकना, रास्ता थी दो, मुकाबले थी दो, तमाके शकीर खीरी आते आपको, कहते कि संधवासियों, आऊं तमाम उम्मीद को कहना, तो तमाम मेरा पैगाम के खड़ी पकड़ के लो, ये जगह सूर्य बादशाह सिपाही मौजूद है निधे, याद रख जाओ तो सूर्य बादशाह रुको नारो न हो, सूर्य बादशाह रुको गजबोड़ न हो, रुको हकल न हो, सूर्य बादशाह सरापा मुकाबला वो दरिया बोटाणवा लतीफ साईं वालो दरिया बोटाणवा ये केड़ो दरिया है जंहिंमें बारी जी उला में झिरमूं ठहियूं पियूं आहिनि, छाटूं छाड़ूं पियूं निकिरनि, जॾहिं कंहिंजी बंद वञो त नंढियूं नंढियूं शाखूं कोटड़ी बैराज जा पाणी कोन्हे, दरिया हुओ लतीफ साईं वालो दहशत दम दरिया में जित जायूं चारारन, छा लतीफ है दहशत दम दरिया में जित जायूं चारारन, नगो सगो सीर जो मपन मलाहन, दरिंदा दरिया में वादा कयो वरन, सजा केड़ा पार में हया हेठ वञन, पुरदो पैदा नथिए तख्तो मजा तिन, उते अणतारुन मुंहिंजा साड़ सीर लॻाए तूं, उन दरिया जो जोबन बोटाइणो आहे, उन दरिया खे ताक़त बनाइणो आहे, उन दरिया खे पंहिंजो उरूज ॾियारणो आहे, उन दरिया खे वरी मैदान में लाइणो आहे, सिंध खे सरसब्ज़ बनाइणो आहे, सिंध खे आबाद बनाइणो आहे, सिंध रुगो तव्हांजी कान्हे, सिंध रुगो हिनजी कान्हे, सिंध तव्हांखे पोटनि जी आहे, सिंध तव्हांखे पढ़ पोटनि जी आहे, सिंध तव्हांखे ॾोहटनि जी आहे, किथे उहे चवनि न उहे पोटा पढ़ पोटा ॾोहटा न चवनि त असांजो ॾाॾो, असांजो नानो, असांजी नानी, असांजी ॾाॾी थोरे डप जे करे, चंद ॾोकड़नि जे करे, बिरयानी जे प्लेट जे करे, 5000 जी ख़र्ची जे करे असांजो दरिया विकिणी हली वई, असांजो ॾाॾो हलियो, असांजे ज़मीन जो सौदो थी वियो, असांजो वतन हलियो ऐं ॾाॾे ॾाॾी सौदो करे छॾियो, तंहिंजे करे सिंधियो आख़िर में आऊं तव्हां खां पुछां थो त जेको सिंध दुश्मन जो यार हो इएं जेको सिंध दुश्मन जो यार जेको जेल ठाहींदड़नि जो यार जेको कैमरा ठाहींदड़नि जो यार जेको सिंध सुकाईंदड़नि जो यार ऐं जेको सिंध जे ख़िलाफ़ ऐवान सदर में वेही मंसूबा ठाहींदड़नि जो यार इन्हनि सदारनि खे रुगो नारनि सां जवाब ॾींदासीं या मुक़ाबिलो थींदो, छा थींदो, छा थींदो, छा थींदो, मुक़ाबिलो थींदो ऐं मुक़ाबले जो हिकिड़ो राउंड खणी ताईं दसे वञो, ॿी मल खणी ताईं मारे वञो, टी ऐं आख़िरी मल हू मारींदा ऐं असीं मारींदासीं, असीं मारींदासीं, असीं उन्हनि खे फेराए 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 दसींदासीं, छा कंदासीं, जिए सिंध, जियो अवी सभु, जिए सिंध जो अवाम ऐं जिए सिंध दरिया। महिरबानी।